अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। तेड़ा चालीहा न चालीह जेड़ो पसण पिरीअ जो, केड़ी कातब करीअ मथे पनन पीअ, जे वर्क वराए वीह त अखर उहो ई हिकिड़ो। भलारे भिटतणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी दुनिया जी कुंड कुड़छ ताईं। जंहिंजा माग ॿुधी पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 18 अक्टूबर 2025 छंछर जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़िर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अव्हां लाइ इहा ई दुआ त शाल जितो जो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अव्हां जा ख़्वाब तइबीरनि सां लाऊं लही सघनि। साईं मुंहिंजा के सानिया अहिड़ा हूंदा आहिनि जेके विसरी न आहिनि सघंदा, के ग़म पोढ़ा न आहिनि थींदा, के ॾुख सदा बहार हूंदा आहिनि, अहिड़ा ॾुख वक़्त जो मरहम मिसारे न सघंदो आहे। अहिड़ो ई हिकु कारसाज़ पुल कराची वारो सानियो पिणु आहे। 2007 में अॼोके ॾींहं ते थियल उन साने खे 18 साल गुज़री चुका आहिनि, पर उहो ग़म अॼु बि ताज़ो आहे। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी ॾेह वापसी वारे ॾींहं ते कराची जे समुंड जी हिक ॿिए समुंड सां सुञाणप थी। उहो इंसाननि जो समुंड हो। उहो समुंड जीअं ई शहीद मोहतरमा जी अॻुवाणी में मज़ार क़ैद ॾांहुं रवां दवां हो त कारसाज़ पुल वटि थियल 2 जाड़नि धमाकनि में 150 खां वधीक माण्हू शहीद थी विया। ज़ख़्मियुनि जो तइदाद बि 500 खां वधीक हो। उन साने खां पोइ वारनि 5 सालनि ताईं मर्कज़ में ऐं 9 सालनि खां सिंध में शहीद मोहतरमा जी पार्टी जी हुकूमत आहे। पर उन साने जे ज़िम्मेवारनि, मनसूबाबंदी कंदड़नि, सहूलियतकारनि खे पकड़ण त परे जी ॻाल्हि अञा जांच में मुकमिल थी न सघी आहे। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो वॾो अरसो परॾेह में गुज़ारण बाद जीअं ई ॾेह वरण जो इरादो कयो त खेसि ख़ौफ़ज़दा कयो वियो त जीअं खेसि रोके सघिजे। शहीद मोहतरमा उन वक़्तु अमृत जे जबर खे भोॻींदड़ आवाम जी आख़िरी उमेद हुई। उन आवाम जे विच में रहण थे चाहियो ऐं जीअं ई उहा हर रुकावट पार करे कराची पहुती त लखे माण्हुनि जो समुंड संदसि इस्तक़बाल लाइ मौजूदु हो। हीउ मजमूओ कंहिं रेंट किराउट वारे हट तां आयल वखर न, पर दिलि जो चयो मञी उते पहुचंदड़ जान निसारनि जो समुंड हो। उन ॾींहुं ज़रूरु मोहतरमा बेनज़ीर जो वेसा पंहिंजे शहीद बाबा जे ॾिनल उन स्लोगन में अञा बि वधीक पुख़्तो थी वियो हो त ताक़त जो सरचश्मो अवाम आहे। उहो अज़ीम तारीख़ी इस्तक़बाल जमहूरियत सां अज़ली वेर रखंदड़ क़ुवतनि खे बताल करण लाइ काफ़ी हो। कारसाज़ वटि मोहतरमा जे काफ़िले में धमाका कया विया त जीअं मोहतरमा खे ख़ौफ़ज़दा करे वापसि परॾेह वञण ते मजबूर करे सघिजे। शहीद मोहतरमा ख़ौफ़ खे फ़तह करे पहुती हुई त उन्हनि जे इरादनि खे नाकाम करे छॾियो। सिंध इंतिज़ामिया उन काफ़िले जे मुनासिब सिक्योरिटी जो बंदोबस्तु करणु ऐं उनखे मंज़िल ते रसाइण बदिरां बदहवासी जो मुज़ाहिरो कयो ऐं हद त इहा आहे त धमाके खां अॻु शाहराए फैसल जी बिजली बि बंदि कई वई। शहीद बेनज़ीर भुट्टो जमहूरियत दुश्मन क़ुवतनि खे ललकारींदी रही ऐं नेठि कारसाज़ साने ज़रिए खेसि डिॼारण में नाकामी खां पोइ जमहूरियत दुश्मन क़ुवतनि खेसि 27 डिसंबर ते लियाकत बाग़ रावलपिंडी में शहीद कराए छॾियो। कारसाज़ साने ऐं मोहतरमा जी शहादत बाद मर्कज़ में 5 सालनि ताईं PP जी हुकूमत रही। लगातार मुसलसल अञा ताईं पीपल्स पार्टी जी सिंध में हुकूमत आहे, पर न कारसाज़ साने जे ज़िम्मेवारनि, मनसूबाबंदी कंदड़नि ऐं सहूलियतकारनि खे कानून जी गिरफ़्त में आंदो वियो ऐं न ई वरी मोहतरमा जा कातिल, मनसूबाबंदी कंदड़ ऐं सहूलियतकार पकड़िजी सघिया। कारसाज़ साने जूं बि 2 FIR काटियूं वियूं हुयूं। हिकु FIR त सरकार जी फ़रियाद में कराची जे बहादुराबाद थाणे ते काटी वई हुई, पर पोइ PP क़यादत ॿी FIR कटराइण लाइ जुस्तजू कयूं। जमहूरियत बहितरीनु इंतकाम आहे वारे स्लोगन जो सिंध जे हाणोकनि हुक्मराननि कहिड़ो मतिलबु वरितो आहे, इहो सम्झण लाइ तर्ज़ हुक्मरानी ते निगाह विझण जी ज़रूरत आहे। शहीद मोहतरमा जे शहीद बाबा त अवाम खे ताक़त जो सरचश्मो करार ॾिनो हो ऐं उहा ताक़त वोट जी ताक़त हुई, जंहिं ताक़त सां शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे ग़रीब शीदायनि
जदे पुश्ती भोतारनि जूं बि ज़मानतूं ज़ब्त कराए छॾियूं हुयूं ऐं हाणे उन वोट जी अहमियत ते शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे सियासी पोलगनि जा वीचार ॿुधी हीअड़ो लूण थो थिए। अवाम जो इहो सवाल हक़ी वाजिबी आहे त कारसाज़ साने जे ज़िम्मेवारनि खे पधिरे करण में कोताही छो पई थिए। उन करे उन सवाल में मौजूदु तड़प, बेइत्मिनानी ऐं मुहबत खे सम्झण जी ज़रूरत आहे। असां इहा घुर था करियूं त कारसाज़ साने जी जांच कराए उन समूरे मामले जी आर्टिकटिक अमल कराईंदड़नि ऐं सहूलियतकारनि खे इंसाफ़ जे कटहरे में आंदो वञे। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे उन्हनि समय जानिसारनि जे खून सां इंसाफ़ कयो वञे जिन जमहूरियत ख़ातिर वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं। नाम्यारे लेखक मंज़ूर मीराणी लिखियो हो, चवंदा आहिनि त सियासत हिकु रांदि आहे। कॾहिं कॾहिं उन रांदि में रत जी रांदि बि शुरू थी वेंदी आहे। उहा रांदि मुमकिन आहे त तरक़ी याफ़्ता मुल्कनि में न हुजे, पर पाकिस्तान जहिड़नि मुल्कनि जी सियासत मां जेकॾहिं रत खे अलॻि करे छॾिजे त शायदि इहा ॻाल्हि फाउल लिखिबी। पाकिस्तान यकीनन भारत न आहे, पर सियासत जे मौज़ू ते ठहियल भारत जी का फिल्म ज़रूरु लॻे थो, जंहिंमें हिक ॿिए जे वेझो रहंदड़ किरदार बि हक़ीक़त में हिक ॿिए खां कोहे दूर हूंदा आहिनि। हर किरदार ॿिए किरदार लाइ साज़िशी का जार उणंदो रहे थो। रत जा रिश्ता बि रत वहाइण वारे शगुफ़ खां पाला नथा हुजनि, पर हिकिड़ो फ़र्क़ु आहे जो उन्हनि फिल्मी किरदारनि जूं समूरियूं साज़िशूं अंत में ज़ाहिर थियनि थियूं, पर हिते कुझु बि ज़ाहिर नथो थिए। शायदि असां वारी फिल्म अञा अंत ते नाहे पहुती। केतिरा ई राज़ अञा बि राज़ आहिनि, तोड़ जो उन्हनि मां केतिरा राज़ हूंदे बि राज़ न आहिनि। सम्झ में नथो अचे त किसो किथां खां शुरू कजे। मुल्क जो बानी बज़ाहिर त एम्बुलेंस ख़राबु हुजण करे वक़्त ते तिबी इमदाद जी रसाई न थियण सबबु जहान छॾे वियो, पर उनजी मौत जे हवाले सां जेके थ्योरीज़ कंहिं लावारस लाश जियां गर्दिश कंदियूं रहनि थियूं, तिन जी अॼु ताईं न तदफ़ीन थी सघी आहे न तस्दीक। उहा ख़राबु थियल एम्बुलेंस ठही हलाए न, पर घणनि माण्हुनि खे लॻे थो त तॾहिं खां वठी मुल्क जी क़िस्मत जीअं बानी पाकिस्तान खे मिलियल एम्बुलेंस जीअं ख़राबु थी आहे तीअं ख़राबी थींदी रहे थी। रुगो पाकिस्तान जो बानी न, पर उनजी भेण मोहतरमा फ़ातिमा जना जो मौत छा घटि पुरअसरार आहे। उनखां पोइ ज़ुल्फ़कार अली भुट्टो खां जेका क़तार शुरू थिए थी, उनजो अंत मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ते अची थिए थो। ज़ुल्फ़कार अली भुट्टो खे बज़ाहिर त ज़ियाउल हक़ फ़ाही ॾिनी, पर उन फ़ाही जे पोयां किरदार कहिड़ा हुआ अॼु ताईं का ख़बर पइजी नाहे सघी। ज़ियाउल हक़ जो जहाज़ उॾामदे उॾामदे सदाईं लाइ कीअं उॾामी वियो, उनजी का रिपोर्ट अॼु ताईं छो पधिरी नाहे थी। उनखां पोइ ॿियो वॾो क़त्ल मीर मुर्तज़ा भुट्टो जो हो, जंहिंखे सरेआम पुलिस गोलियूं हणी संदसि भेण जी हुकूमत दौरान क़त्ल करे छॾियो, पर अॼु ताईं ख़बर नाहे पइजी सघी त उहो कमु कहिड़नि फ़रिश्तनि कयो। उनखां अॻु शाहनवाज़ भुट्टो जे क़त्ल जे इसरारनि तां बि अॼु ताईं परदो नाहे खॼी सघियो। बंगाल बांग्लादेश कीअं बणियो, उन लाइ जेका कमीशन मुक़ररु कई वई हुई, उनजी ॾिनल रिपोर्ट बि मंज़र ते आणण जी हिमत अञा सारे न आहियूं सघिया। बसि असां वटि जेको थियो सो थी वियो, उन मां को सबक़ु न आहियूं सिखंदा। कोशिशि कंदा आहियूं त जेको थी वियो आहे उन ते परदो विझी रखिजे। असांजो बि ॾोह न आहे, असां परदा नशीन आहियूं, उन करे परदो लाज़मी आहे। उहो साॻियो परदो अॼु ताईं उन क़त्लेआम ते बि पियल आहे जंहिं क़त्लेआम खे केतिरा ई साल गुज़री चुका। 18 अक्टूबर मुमकिन आहे त उन्हनि खां विसरी वञे जिन उहो क़त्लेआम कयो, मुमकिन आहे त उन्हनि खां बि विसरी वञे, ऐं मुमकिन आहे त 18 अक्टूबर सरकार खां बि विसरी वञे, पर उन्हनि खे उहो ॾींहुं ज़रूरु यादि हूंदो जिन जा प्यारा हिन ॾींहं ते शहीद थी विया हुआ। जा निसाराने बेनज़ीर जे नारे वारियूं टोपियूं त घणनि ई पातियूं हुयूं, पर हक़ीक़ी जा निसाराने बेनज़ीर त उहे ई हुआ जिन जी अॼु वरसी आहे ऐं जंहिंजे 2.5 महीननि खां पोइ उनजी वरसी आहे जा त हुआ निसार थी विया। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। साईं मुंहिंजा हाणे जॾहिं अफ़गान पनाहगीरनि खे नेकाली ॾिनी पई वञे ऐं जॾहिं नादरा पारां बि इहो फ़ैसिलो साम्हूं आयो आहे त अफ़गान पनाहगीरनि जा सुञाणप कार्ड जेके उन्हनि खे जारी कया विया हुआ उहे बिलाग कया वेंदा। तॾहिं इहे बि इतला आहिनि त कराची मां निकितल अफ़गाननि जा कटक गादी वारे शहर मां त निकिरी विया आहिनि, पर उन्हनि वञी सिंध जे मुख़्तलिफ़
बहिराड़ी वारनि शहरनि ऐं इलाइक़नि में लॾो लाथो आहे, जिते उन्हनि पंहिंजा ख़ीमा खोड़ण ऐं रिहाइश इख़्तियार करणु शुरू कई आहे। अहिड़ियूं ख़बरूं सोशल मीडिया तोड़े अख़बारनि में रिपोर्ट थी रहियूं आहिनि। रिपोर्टूं इहे पिणु आहिनि त सिंध जे ॿिए नंबर वॾे शहर हैदराबाद ऐं जामशोरे ज़िले में बि अफ़गाननि जूं आबादियूं जीअं जो तीअं मौजूदु आहिनि। ॿिन्ही ज़िलनि जी इंतिज़ामिया अफ़गाननि जी नेकारी लाइ को जोॻो तहरुक न वरितो आहे। जिन जिन ज़िलनि में अफ़गाननि वञी ख़ीमा खोड़िया आहिनि, जिन जिन शहरनि में जिन बि माण्हुनि उन्हनि खे पनाह ॾिनी आहे, उन्हनि ज़िलनि जी इंतिज़ामिया खे घुरिजे त हिन समूरी सूरतहाल में तुरत एक्शन वठे, छाकाणि त कराची मां निकाली मिलण जो मक़सदु कतई बि इहो कोन्हे त अफ़गानी सिंध जे ॿाहिराड़ियुनि ताईं पखिड़िजी वञनि। अहिड़ो अमल कंहिं बि रीति सिंधी समाज जे मजमूई मुफ़ाद में न हूंदो। उन करे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सूबाई हुकूमत हिन बदिलजंदड़ सूरतहाल में अफ़गाननि जे ॿाहिराड़ियुनि में वञी पनाह वठण वारे अमल जो न रुॻो नोटिस वठे, पर उन ॻाल्हि खे पिणु यकीनी बणाए त उन्हनि खे सिंध जे सरहदनि मां ॿाहिरि कढी संदन मुल्क रवानो कयो वञे। सिंध हुकूमत खे इहो पिणु करणु घुरिजे त उन ॾिस में जंहिं बि ज़िले जे DC या को बि इंतिज़ामी अमलदार तोड़े पुलिस इंतिज़ामिया जो अमलदार कंहिं कोताही जो ज़िम्मेवार बणिजे त उन ख़िलाफ़ बि बिना देर कार्रवाई कई वञे, त जीअं इन हवाले सां कंहिं बि ग़फ़लत जी गुंजाइश मौजूदु न रहे। पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान में हिन वक़्तु छिकताण हली रही आहे। गुज़िरियल ॾींहं पिणु कार्रवायूं थियूं आहिनि, जंहिं बाद अफ़गान तालिबान जी दरख़्वास्त ते पाकिस्तान 48 कलाकनि लाइ आरज़ी जंग बंदी कई। जेकॾहिं ॿिन्ही मुल्कनि विच में ॻाल्हियुनि जो अमल शुरू न थियो त हीअ छिकताण वधी वेंदी ऐं हुन जा असर दहशतगर्दी जी सूरत में नमूदार बि थी सघनि था। पहिरीं फ़ुर्सत में सिंध सरकार खे समूरनि अफ़गाननि खे मुल्क मां निकाली ॾियण लाइ ठोस क़दम खणणु घुरिजनि। हाणे जॾहिं हुकूमत अफ़गाननि जी वापसी लाइ तहरुक वठी छॾियो आहे, पर उन अमल खां पोइ जेका हिकु नई सूरतहाल जनम वठी रही आहे, जेके अफ़गान शहरीनि बस्तियूं ख़ाली कयूं आहिनि ऐं वञी रहिया आहिनि, उन ज़मीन ऐं घरनि ते कब्ज़ो करण लाइ लैंड माफ़िया सरगर्म थी चुकी आहे। उहा न रुॻो हिन मुल्क जे अवाम खे कूड़ा काग़ज़ ठहिराए उते प्लाट ॾियारण जो यकीन ॾियारे रही आहे, पर अवाम खे उते आबाद करण लाइ बि चई रही आहे। जॾहिं त इहो हिकु फ्रॉड खां सवाइ कुझु बि कोन्हे। कराची में हिन वक़्तु अफ़गान बस्तियुनि ख़िलाफ़ु वॾो ऑपरेशन कयो पियो वञे। उन करे उते इहो ख़दशो पैदा थी पियो आहे त घरनि ते कब्ज़े ऐं लसानी फ़साद जो इम्कान बि वधी सघे थो। तंहिं करे सभिनी घरनि खे ॾाहिण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। DIG ओलह जे ख़त खां पोइ ज़िले इंतिज़ामिया हरकत में अची वई आहे। पुलिस ऐं रेंजर जी मौजूदगी में ॻरी मशीनरी जी मदद सां घर ॾाहे पट कया पिया वञनि। घर ॾाहिण वारे अमल सां कंहिंखे बि उते कब्ज़ो करण जो मौक़ो कोन मिलंदो, बल्कि उहो ज़रूरी आहे त उन्हनि बस्तियुनि खे फ़िलहालु कड़ो चाढ़ियो वञे त जीअं कब्ज़े खां बचाए सघिजे। असीं सम्झूं था त मुल्क में जिते बि अफ़गान बस्तियूं आहिनि, उतां खां जेतिरो जल्दी थी सघे अफ़गान शहरियुनि खे निकाली ॾिनी वञे, छाकाणि त रियासती सतह ते जेके दहशतगर्दी जा मामला थी रहिया आहिनि, उन्हनि में उहे धारिया माण्हू मुलविस आहिनि, जिन ते वॾे वक़्त खां हितां जो अवाम दाहूं कंदो रहियो आहे। पर मुल्क जे असल हाकमनि अखि कोन पटी ऐं हाणे जॾहिं पाणी पुल हेठां गुज़री वियो आहे त होश आयो आहे। कंहिं बि मुल्क जी सलामती लाइ ज़रूरी आहे त धारनि जी आबादकारी ते पाबंदी लागू कई वञे त जीअं दहशतगर्दी खां बची सघिजे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। नाम्यारे शाइर अयूब खोसे लिखियो, ज़हर जो खारो ढुक ग़ुलामी छल सम्झी, मुंहुं ते आहे थुक ग़ुलामी छल सम्झी, पंहिंजी धरती पंहिंजी नाहे पोइ छा आहे, धूड़ जो आहे बुक ग़ुलामी छल सम्झी, हिकु लिके ते गॾिजी बीही नाच थिए, माण्हू माण्हू सुक ग़ुलामी छल सम्झी, पिंजरे जो हेराक वाहूंदो कीअं ॼाणे, छा त कड़ी आहे लुक ग़ुलामी छल सम्झी, मौत ज़मीर जो जिस्म मरण खां वध लानत आ, छो त चवे को झुक ग़ुलामी छल सम्झी, पंहिंजी दिलि जा टुकड़ा चीरण पाण सिखिया, है तारीख़ी चुक ग़ुलामी छल सम्झी, पिजरी पिजरी लोह बि नेज़ो थींदो आहे, पिजरी पिजरी लोह बि नेज़ो थींदो आहे, इश्क अज़ल खां रुक ग़ुलामी छल सम्झी। इहो बि केॾो अलमियो आहे। सेवक सेंटर लाड़काणो ऐं असांजा ॾोहारी रविया, जिते
क़ाइम स्कूल में सिंधी ज़ुबान ॻाल्हाइण ते बि जुर्मानो आहे। इन हवाले सां आसिफ़ रज़ा मोरियो लिखे थो, शेख ज़ैद कॉलोनी रोड ऐं शेख ज़ैद कॉलोनी ॾे वेंदड़ रस्ते जे साॼी कुंड ते वसी वारी एराज़ी ते ठहियल ई शानदार ऐं शहर जी ख़ूबसूरत तरीन अॾावत जंहिंमें हाणे सिटी स्कूल क़ाइमु आहे। सा इमारत मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जे ॿिए दौरे हुकूमत दौरान 1996-97 में सेवक सेंटर प्राइवेट कंपनी लिमिटेड पारां तैयारु कई वई हुई, जॾहिं त उन जहाज़ी साइज़ सेंटर जी अॾावत नेशनल कंस्ट्रक्शन कंपनी मुकमिल कई हुई। उन इमारत जा 2 तबक़ा आहिनि। पहिरियों तबक़ो ऐं ॿिए तबक़े में तहखानो ऐं ग्राउंड फ्लोर पिणु आहे। दी सेवक सेंटर जी इमारत में सवें दुकान जोड़ाया विया हुआ, जेके न रुॻो लाड़काणो शहर पर ज़िले ऐं क़रीबी ज़िलनि जे आबादियुनि जी सहूलियत लाइ अॾाया विया। हिन इमारत में मौजूदु वॾनि दुकाननि जी क़ीमत 7,000, नंढनि दुकाननि जी क़ीमत 3,000 रुपया मुक़ररु कई वई हुई। हीअ ख़ूबसूरत ऐं विशाल अॾावत जंहिं मक़सदु कारण तैयारु कई वई हुई त क़ौमी फ़ाइदे खे पासीरो रखंदे जनरल परवेज़ मुशर्रफ जे दौर में सरकार वक़्तु 2001 में इहा इमारत नेशनल इंश्योरेंस कंपनी लिमिटेड खे विकिणी ॾिनी, जिन वरी अधु सिटी स्कूल इंतिज़ामिया खे मसवाड़ ते चाढ़े ॾिनी, जिते हिननि साॻे साल पंहिंजो कैंपस क़ाइमु करे वरितो। गिरोमेंट रोड गुलबर्ग 2 लाहौर जी इकेटरी इंडस्ट्रियल एरिया में हेड ऑफिस रखंदड़ ही स्कूल 1978 में क़ाइमु थियो, जंहिंजो हिन वक़्तु CEO औरंगज़ेब फ़िरोज़ आहे। दी सिटी स्कूल सिस्टम पाकिस्तान में इंतिहाई मुहांगे प्राइवेट स्कूलनि जे वॾे में वॾो नेटवर्क आहे, जंहिंजा पाकिस्तान जे 57 शहरनि में 178 खां मथे स्कूल हली रहिया आहिनि। NICL जो मक़सदु सरकारी नियम सरकारी तनज़ीमनि खे मुआशी लाॻत ते इंश्योरेंस फ़राहम करणु हो त जीअं ग़ैर मुल्की ज़र मुबादले जे दाख़िला खे घटाइण सां गॾु बैरूनी इंश्योरेंस ते घटि इन्सार करणु, टैक्सनि ऐं मुनाफ़िन ज़रिए सरकारी ख़ज़ाने में निमाया शिरकत ऐं वधि में वधि मुनाफ़े हासिल करण लाइ आवाम सां निजी शोबनि में अक़लमंदी सां सरमाएकारी करणु शामिल हो। उन दौर में कंहिं तिजारती अख़बार जी रिपोर्ट मुंहिंजे साम्हूं आई हुई त NICL 325 मिल्कियतुनि जो वीमो करायो हो, जॾहिं त काफ़ी ॿियूं मिल्कियतूं पाइप लाइन में हुयूं, जिन मां लाहौर में 20 केनाल जो प्लाट, शाहजन बिल्डिंग माल लाहौर जो कमर्शियल प्लाट नंबर 128, अपर माल लाहौर, SIH बिल्डिंग लाहौर, NIC बिल्डिंग कराची, NIC हाउस कराची, कोरंगी टाउनशिप कराची, NIC बिल्डिंग इस्लामाबाद में 10 एकड़ इराज़ी, सेवक सेंटर लाड़काणो ऐं ॿियूं खोड़ सारियूं शानदार इमारतूं शामिलु हुयूं। जहिड़ी तरह कराची जे हसन स्क्वायर गुलशन इक़बाल वारो सिविक सेंटर न रुॻो कराची वारनि लाइ पर सिंध जे तमामु शहरनि लाइ सहूलियतुनि जो हब आहे, जिते कराची इंतिज़ामिया जो सरकारी हेडक्वार्टर हुअण सां गॾु मेयर कराची जो दफ़्तरु, KDA सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी, कमांड एंड कंट्रोल सेंटर सिंध पुलिस वग़ैरह वग़ैरह जहिड़ियूं हज़ारे ऑफिसूं आहिनि। अहिड़ी रीति सिविक सेंटर लाड़काणो जी इमारत मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो पंहिंजे शहर जे माण्हुनि खे ॾिनल ख़ासि तोहफ़ो हुयो, जिते सिविक सेंटर में आम माण्हुनि खे तमामु सरकारी इदारनि जे ऑफिसनि पटांदड़ तमामु मुमकिन सहूलियतूं मुहैया करण जो ख़्वाबु पिणु शामिलु हुयो। केतिरी न खिल जहिड़ी ॻाल्हि आहे त जेको सिविक सेंटर आम ग़रीब माण्हुनि जूं बुनियादी ज़रूरतूं सस्ते अघ ते पूरियूं करण लाइ क़ाइमु कयो वियो हुयो, उते क़ाइमु कयल पाकिस्तान जे मुहांगे तरीन दी सिटी स्कूल में ग़रीब त छा पर विचें तबिके जा ठाहूका शहरी ऐं चङा भला ऑफिसर बि पंहिंजा ॿार पढ़ाइण जी हैसियत कोन था भाइनि। हिकु ॻाल्हि जी निशानदेही प्यारे अयूब गाद जिन कई त हिन स्कूल में जेकॾहिं कंहिं बि ॿार सिंधी ॻाल्हाई त उनखां ॾंड वरितो वञे थो ऐं असांजा माण्हू पंहिंजे ॿारनि खां मादरी ॿोली खसे मॉडर्न थियण जे शौक़ में ॻरी फीस था भरियनि। मां अरबाब इख़्तियारनि खे मोदबाणी दरख़्वास्त रखां थो त लाड़काणे वासियुनि ऐं लाड़काणो सां सलाड़ियल समूरनि ज़िलनि जी लखें आबादियुनि जे शहरी हक़नि खे मजरूह कंदे जेका इमारत दी सिटी स्कूल खे मसवाड़ ते ॾिनी वई आहे, तव्हांखे वापसि सिविक सेंटर जो दर्जो ॾेई पंहिंजे आवाम जी बहितरी ऐं चङ भलाई खे आम करण जो अमली क़दम खयो वञे। हीअ असीं अवां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं ख़ूबसूरत लेखक
आसिफ रज़ा मोरियो जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अमीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जीअं तव्हीं चङी रीति ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हांजी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमल वर्क हूंदा आहिनि। असीं चाहियूं था त हीउ सफ़र सफलता माणे, जंहिं लाइ असांखे अव्हांजे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। असीं चाहियूं था त असांजो हीउ आवाज़ु रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी दुनिया जी कुंड कुड़िछ ताईं पहुचे, जंहिं लाइ असांखे अव्हांजे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। अॼोके हिन अफ़रा तफ़री जे ॾुखे दौर में असीं मज़लूमनि सां गॾु बीठल आहियूं ऐं मज़लूमनि जो आवाज़ु दुनिया ताईं पहुचायूं पिया। ऐं असांजा प्रोग्राम वधि में वधि शेयर करियो, उन सां गॾोगॾु असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करियो। असीं पंहिंजे हड़ा वड़ा रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जी नशरियात खे जारी रखियो पिया अचूं। जेकॾहिं अमीं असांजी माली मदद करणु चाहियो था त हिन इदारे खे इश्तिहार ज़रूरु ॾियो त जीअं हीउ इदारो पाण भरो थी सघे। असीं जंहिं समाज में रहूं था उन समाज में एहतजाजनि खां सवाइ त का बि ॻाल्हि हल नाहे थींदी ऐं को बि मुतालबो मंज़ूर ई नाहे थींदो। पर छा कजे, एहतजाजी तहरीकनि बावजूद बि जॾहिं मसइला हल न थी सघनि तॾहिं माण्हू छा करे। सिंध में सरकारी मुलाज़िमनि वॾे पैमाने ते एहतजाजी तहरीक हलाई। हुकूमत सां ॻाल्हियूं बि शुरू थियूं। हुकूमत कुझु राज़पो बि ज़ाहिर ॾेखारियो, पर मुलाज़िमनि वारा मामला नेठि कमेटियुनि जे हवाले थी विया। सिंध एम्प्लॉइज़ अलायंस मुतालबनि जी मइतालाए 23 तारीख़ खां एहतजाज शुरू कयो। सेप्टेम्बर जे महीने में शुरू कयल उहा एहतजाजी तहरीक 27 तारीख़ ताईं जारी रखण जो फ़ैसिलो कयो वियो, जंहिंखे वधाए अक्टूबर जी 6 तारीख़ ताईं रखियो वियो आहे। सिंध जे सरकारी मुलाज़िमनि सां पेंशन डिस्पेरिटी अलाउंस तोड़े बेन्युअल फंड जे हवाले सां जेके ज़्यादतियूं कयूं वियूं आहिनि उन्हनि ते सिंध जा सरकारी मुलाज़िम आवाज़ उथारे रहिया आहिनि। सिंध हुकूमत इन मामले खे हल करण बदिरां कमेटियुनि हवाले करे छॾियो आहे, जंहिं करे जेके मुतालबा सिंध जे सरकारी मुलाज़िमनि सिंध हुकूमत आॾो रखिया हुआ उहे पूरा त न थिया, पर उन्हनि खे ईंघायो पियो वञे। जॾहिं बि मामिलो कमेटियुनि हवाले थींदो आहे त उन में रुॻो ॻाल्हियुनि जा दौर हलंदा आहिनि ऐं उहे ॻाल्हियूं घणे भाङे बिना नतीजे ख़तमु थी वेंदियूं आहिनि। सिंध जे सरकारी मुलाज़िमनि में हिन वक़्तु बि बेचैनी मौजूदु आहे, जेका रुॻो आसरण सां ख़तमु कोन थींदी। हुकूमत ऐं मुलाज़िमनि जी क़यादत कंदड़ विच में जेके बि कमेटियूं ठहियूं आहिनि उन्हनि ते बि कई ख़दशा ज़ाहिर कया पिया वञनि। ताज़ो इन सिलसिले में जेका अॻुभराई थी आहे साका घणी सुठी न पई लॻे, छाकाणि त हिकु तजवीज़ इहा ॾिनी वई आहे त रुॻो 1 खां 16 ग्रेड जे मुलाज़िमनि खे डिस्पेरिटी अलाउंस ॾिनो वञे, जॾहिं त बाक़ी ग्रेडनि जे मुलाज़िमनि खे उन में शामिलु कोन पियो कयो वञे। असीं हुकूमत खे ॿुधाईंदा हलूं त सिंध में रुॻो मुआशी तौरु 1 खां 16 ग्रेड जा मुलाज़िम कोन आहिनि, पर ॿिया पिण आहिनि जंहिंजो गुज़ारो हाणोकी जारी कयल पघार मां कोन पियो थिए ऐं महांगाई ॾींहों ॾींहुं चोट चढ़ी रही आहे। इन करे रुॻो डिस्पेरिटी अलाउंस खे 16 ग्रेड ताईं महदूद न कयो वञे। हुकूमत पेंशन सुधारण जो कारो क़ानून आंदो आहे, जंहिं मूजिबि सरकारी मुलाज़िमनि खे रिटायरमेंट वक़्तु मिलंदड़ पेंशन 63.5% मां घटि आहे 47.5% कई वई। उहा बि घटाए 15% ॾिनी वेंदी। हुकूमत जे इन फ़ैसिले ख़िलाफ़ मुलाज़िमनि सां नाइज़ी थी रही आहे। मुलाज़िमनि जो चवणु आहे त DRS अलाउंस, ग्रुप इंश्योरेंस ऐं पेंशन मां ग़ैर क़ानूनी कटौतियूं करण जा फ़ैसिला कंहिं बि रीति क़बूल न कया वेंदा। शुरूआती तौरु ही पहिरियों एहतजाज हो, पर जेकॾहिं मुलाज़िमनि जे मुतालबनि खे क़बूल न कयो वियो त एहतजाज जो दाइरो वधी बि सघे थो। हिन वक़्तु बि ॻाल्हियुनि जे हवाले सां पेंशन खां सवाइ ॿियनि मुतालबनि ते 1.5 लाख बरक़रार आहे। 4.5 कलाक हलंदड़ इजलास बिना नतीजे ख़तमु थी वियो ऐं ईंदड़ इजलास 21 अक्टूबर ते रखियो वियो आहे। तनज़ीम जे अॻुवाण अशरफ ख़ासकरी जो चवणु आहे त मुख्य मुतालबो क़बूल कयो वियो आहे, पर DRA ऐं ॿियनि मुतालबनि ते ॻाल्हियूं अञा बाक़ी आहिनि। जेकॾहिं हुकूमत रुॻो ॻाल्हियुनि खे ईंघाईंदी रहंदी त कंहिं बि रीति हीउ मसइलो हल न थी सघंदो। सिंध जे हर सरकारी मुलाज़िमनि जो इहो हक़ आहे त उनखे उहे समूरियूं मराहतूं मिलणु घुरिजनि जेके मुल्क जे ॿिनि सूबनि जे मुलाज़िमनि खे मिलियल आहिनि, त जीअं उहे मुआशी तौरु बहितर ज़िंदगी गुज़ारे सघनि।
प्रोग्राम सोच वीचार में हाणे नौजवान लेखारी सिराज मुनीर अब्बासी जो लेख अवां जे समातनि जी नज़र करियूं था, जंहिंजो उनवान आहे कामयाबियुनि जी मंज़िल ताईं पहुचण जो रस्तो। वॾा ख़्वाब ॾिसणु इंसान जी ज़िंदगी जो सभ खां वॾो ख़ज़ानो आहे। ख़्वाब ई इंसानी ज़हन खे बेदार कनि था। ख़्वाब ई उमेद, हौसलो ऐं हिमत खे अंदरि रोशन कनि था। जेकॾहिं ज़िंदगी में ख़्वाब न हुजनि त ज़िंदगी रुॻो बेमक़सद सफ़र बणिजी वञे थी। ख़्वाब ई ज़िंदगी खे रंग ॾियनि था ऐं इंसान खे हर सुबुह नई उमेद सां जाॻाइनि था। बग़ैर ख़्वाबनि जे माण्हू ॼण त हिकु अहिड़ी ॿेड़ी आहे जेका बिना किनारे जे समुंड में भटकी रही आहे। ख़्वाब ई उन ॿेड़ी लाइ किनारो बणिजनि था। जेको माण्हू निंढा ख़्वाब ॾिसे थो उहो पाण खे महदूद हदनि में क़ैद करे छॾे थो। निंढा इरादा इंसान खे निढड़ी ज़िंदगी में मुतमइन करे छॾीनि था। अहिड़ो माण्हू पंहिंजे अंदरि जे सलाहियतनि खे उजागर करण जो मौक़ो वञाए वेहे थो। निंढो ख़्वाब ॼण त वॾो समुंड छॾे निढड़े खूह में तरणु आहे, जिते न वसी आसमान ॾिसण जो मौक़ो आहे ऐं नवां उफ़क़ ॻोल्हण जो। निंढो ख़्वाब रुॻो निंढे नतीजे ताईं वठी वञे थो, पर जेको माण्हू वॾो ख़्वाब ॾिसे थो उहो हदनि खे टोड़े नवां आसमान ॻोल्हे थो। वॾो ख़्वाब इंसान जी सोच खे वसी करे थो, संदसि नज़र खे बुलंद करे थो ऐं संदसि अंदर जी बाहि खे रोशन करे थो। वॾो ख़्वाब सेखारे थो त नामुमकिन खे मुमकिन बणाइजे। जॾहिं इंसान वटि वॾो ख़्वाब हूंदो आहे त संदसि सोच बि वॾी हूंदी आहे, संदसि महिनत बि वॾी हूंदी आहे ऐं संदसि क़ुर्बानियूं बि वॾी माना रखंदियूं आहिनि। वॾो ख़्वाब ज़िंदगी जी राह खे अहिड़े रस्ते ॾांहुं वठी वञे थो जिते इज़त, कामयाबी ऐं वक़ार जो सिजु उभरंदो आहे। वॾो ख़्वाब रुॻो हिकु ख़्वाहिश न आहे, पर उहो हिकु मंज़िल आहे। जॾहिं को माण्हू वॾे ख़्वाब ॾांहुं वधे थो तॾहिं संदसि हर क़दम मक़सद ॾांहुं वाधारो करे थो। संदसि कोशिशनि में अज़म ऐं साबित क़दमी अची वञे थी। हूअ कॾहिं बि पोइते नथो हटे। वॾो ख़्वाब इंसान जे अंदरि उहा ताक़त पैदा करे थो जेका हर रुकावट खे टोड़े अॻिते वधण जी सघ ॾिए थी। मुश्किलातूं, नाकामियूं, माण्हुनि जा ताना, वक़्त जूं आज़माइशूं, उहे सभु वॾे ख़्वाब ॾिसंदड़ खे पोइते नथियूं करे सघनि, बल्कि वधीक हिमत ॾियनि थियूं। तारीख़ जे वर्कनि ते नज़र विझूं त दुनिया जा वॾा माण्हू कंहिं ओचिते मौजज़े सां कामयाबु न थिया, पर उन्हनि जे ख़्वाबनि ऐं महिनतुनि जो नतीजो हुआ। उन्हनि ख़्वाब ॾिठा, उन्हनि ख़्वाबनि खे दिलि में ज़िंदा रखियो, पोइ ॾींहुं राति महिनत कई। कॾहिं सख़्तियुनि खे मुंहुं ॾिनो, कॾहिं नाकामियुनि खां सिखियो, कॾहिं क़ुर्बानी ॾिनियूं, पर कॾहिं बि पोइते न हटिया। आख़िरकार उन्हनि पंहिंजा ख़्वाब हक़ीक़त में बदिलाए छॾिया ऐं दुनिया जी तारीख़ में पंहिंजो नालो हमेशह लाइ अमर करे छॾियो। संदन वॾा ख़्वाब ई संदन वॾी सुञाणप बणिया। इंसान जो ख़्वाब ई संदसि असुलु सुञाणप आहे। निंढी सोच रखंदड़ जो नालो बि निंढो रहंदो आहे, पर वॾो सोचींदड़, वॾो ख़्वाब ॾिसंदड़ ऐं वॾो मक़सदु रखंदड़ माण्हू जी सुञाणप वॾी थींदी आहे। ख़्वाब ई इंसान खे आम मां ख़ासि बणाइनि था। ख़्वाब ई ज़िंदगी खे मक़सदु ॾियनि था ऐं ख़्वाब ई ज़िंदगी खे नओं रुख़ ॾियनि था। पर ख़्वाब ॾिसण जो सफ़र बिल्कुलु आसान न आहे। हर ख़्वाब ॾिसंदड़ खे केतिरनि ई मुश्किलातुनि जो मुंहुं ॾिसणो पवे थो। कॾहिं माली मसइला, कॾहिं समाज जा ताना, कॾहिं दोस्तनि जो साथ छॾणु ऐं कॾहिं पंहिंजो ई नाउमेदियूं। पर जेको ख़्वाब ॾिसण में सचो हूंदो आहे उहो उन्हनि सभिनी मुश्किलातुनि खे हौसले ऐं सब्र सां मुंहुं ॾींदो आहे। ख़्वाब खे सेखारनि था त नाकामी का शिकस्त न आहे, पर हिकु सबक़ु आहे जेको ईंदड़ कामयाबी जो दरवाज़ो खोले थो। वॾो ख़्वाब बग़ैर महिनत जे कॾहिं बि हक़ीक़त में बदिलजी नथो सघे। महिनत ई ख़्वाब खे हक़ीक़त में बदिलाइण जो सभ खां वॾो राज़ आहे। सब्र, हिमत ऐं क़ुर्बानियूं वॾनि ख़्वाबनि लाइ लाज़मी आहिनि। जेको माण्हू महिनत खे पंहिंजो साथी बणाए थो उहो आख़िरकार पंहिंजी मंज़िल ते पहुचे थो। वॾा ख़्वाब वक़्त ऐं महिनत जा तालिब आहिनि। जेको माण्हू वक़्तु वञाए थो या सुस्ती कंदो आहे उहो पंहिंजे ख़्वाबनि खे पाण खां परे करे छॾे थो। वॾो ख़्वाब इंसान में उमेद पैदा करे थो। उमेद उहा शइ आहे जेका इंसान खे ज़िंदा रखंदी आहे जॾहिं हालतूं ॾुखियूं थींदियूं आहिनि। उमेद ई ॿुधाईंदी आहे त सभु कुझु मुमकिन आहे। उमेद ई इंसान खे उन वक़्त में बि अॻिते वधण लाइ तयारु कंदी आहे जॾहिं सभु कुझु ख़तमु थियणु लॻंदो आहे। साॻे वक़्तु ईमान ऐं एतमाद बि ख़्वाबनि खे हक़ीक़त में बदिलाइण लाइ ज़रूरी आहे। जेकॾहिं ईमान ऐं एतमाद महिनत सां गॾु हुजनि त ख़्वाब ज़रूरु हक़ीक़त बणिजनि था। वॾा ख़्वाब रुॻो फ़र्द लाइ न, पर समाज लाइ बि अहम हूंदा आहिनि। जॾहिं को माण्हू वॾो ख़्वाब ॾिसे ऐं उनखे हक़ीक़त में बदिलाए थो त उन मां रुॻो संदसि ज़िंदगी तब्दील नथी थिए, पर पूरे समाज खे फ़ाइदो मिले थो। साइंसदाननि जा ख़्वाब
दुनिया खे नई इजाद ॾींदा रहनि था। शहरनि जा ख़्वाब माण्हुनि जे दिलनि में अहसासु पैदा कंदा रहनि था। लीडरनि जा ख़्वाब क़ौमनि खे आज़ादी ॾींदा रहनि था या आम माण्हुनि जा ख़्वाब बि केतिरनि ज़िंदगीअनि लाइ रोशनाई बणिबा रहिया आहिनि। उन करे कॾहिं बि पाण खे निढनि इरादनि में महदूद न करियो। वॾो सोचो, वॾो ख़्वाब ॾिसो, वॾी हिमत रखो ऐं महिनत सां उन ख़्वाब खे हक़ीक़त बणायो। यादि रखो, वॾो ख़्वाब रुॻो ख़्वाहिश न आहे, उहो हिकु मंज़िल आहे जेका सब्र, महिनत ऐं ईमान सां हासिलु थिए थी। वॾो ख़्वाब हमेशह वॾी कामयाबी, वॾी इज़त ऐं बामाना ज़िंदगी ॾांहुं वठी वञे थो। जेको माण्हू वॾो ख़्वाब ॾिसंदो आहे ऐं उन ख़्वाब लाइ महिनत कंदो आहे, उहो न रुॻो पंहिंजी ज़िंदगी खे रोशन कंदो आहे, पर ॿियनि जे लाइ बि रहनुमाई जो चिराग या ॾीओ बणिबो आहे। हीअ असीं अवां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं नौजवान लेखक सिराज मुनीर अब्बासी जो लिखियलु ख़ूबसूरत लेख। इन ते प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारे खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं हसींद सिंधी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन